मुझा दोस्तों जुडिशरी मुकम्मल खत्म है। मुकम्मल खत्म जो तव्हांखे मिसाल तो दिया चवंदा आहिनि गारियूं तो ॾे के भी गारियूं नथो ॾे चलो हलो ठीक आहे ॾाढो फज़ीलत सां नालो था वठूं हज़रत जनाब ज़ियाउल हसन लजार कुर्सी आलिया दामन व बरकातो पर ये नालो वठूं ऐं असांजा कुछ दोस्त उहे वरी साईं पीपल्स पार्टी उन्हनि जो कुछ पीपल्स पार्टी सां मिले जॾहिं बड़ाइच जाफर शाह ऐं मूं पंहिंजो वोट फेसबुक ते रखियो त असां हिननि खे वोट ॾेई आया आहियूं असां को कुदो कम थोड़े कयो आहे असां खां पुछो सवाल पुछो पीपल्स पार्टी सॼी गेम सेकंड वोट ते खेली जार बेग खणे अची वेही रहियो फरियाद तालपुर उन जी बेग मोकिली असांजा वकील पी न सघनि झूमर पई लॻे रात जो असां तो गॾायूं झूमरियूं पिया हणनि मूं चयो अड़े मंज़ूर असांखे यार मंज़ूर सोलंकी जो बैत थोरो ॿुधो असांजा रेट वधायो असीं त विकामणी चाहियूं था असांजा रेट वधायो असीं त विकामणी चाहियूं था असां में चित चने सर जी असां में असीं अफ़ाल में ऐं अमाल में कादन जा असांजी जुड़ियल रहियासीं जितियुनि में कोकास या लंजार जा वो वॾी सरकार त अञा परे रही उहो त सॾु करे त अलाए छा थी वञे किथे जी ॻाल्हि आहे किथे आहे मज़ाहिमत किथे आहे ॻाल्हि सॼण साईं तव्हांजो कलाम ख़ुदा जो कसम आहे मगर लोहे में जेकर असांखे गाइड कंदो त तव्हांजो कलाम रात जो असीं वेही ॿुधंदासीं त विड़बो कीअं आहे जहिड़ो की कबो जंग की कबी ख़ुदा गवाह आहे मुंहिंजे अॼुबाल ते तव्हांजो कलाम शेयर थियल आहे मेड़ तो विझां पंहिंजी हिक ॿिए में जुंडा पट बंदि कयो वेड़ो आहे त पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ विड़ो तव्हां वेड़ जा मावर बदलायो न जेकॾहिं असांजो मोर्चो तब्दील थी वियो पोइ कुझु न थींदो पोइ असां हिक ॿिए जी जुंडा पट में पूरा हूंदासीं ऐं उहे ताक़ूती क़ुवतूं मज़बूत थींदियूं ऐं ज़ाहिर आहे थोरी टिकी ॻाल्हि आहे पर तव्हां दोस्तनि जे वुसल सां ही तव्हां क्रीम वेठा आहियो दोस्त सभु असां ॿियो कुझु न करे सघिया हुजूं ऐं कुझु न कयो अथऊं पर इहो ज़रूर कयो अथऊं बीठल पाणी में पत्थर उछलायो आहे वकीलनि जो लहरूं उथनि थियूं पियूं अचो उन लहरनि खे पाण हिकिड़ो अहिड़ो तूफ़ान अहिड़ी सुनामी पैदा करण में कामयाब वियासीं त तब्दीली ईंदी न त न ईंदी अॼु दोस्त जेके चवनि था आउं तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि थो ॿुधायां साईं इस्माइल वसाण साहब तव्हांजे तवसल सां ॿियनि दोस्तनि जे तवसल सां इसरार साहब वेठो आहे मीर साहब वेठो आहे सचल साहब वेठो आहे साईं मुंहिंजा जॾहिं ही ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुधिजो के नालनि जो इफ्तिताह मरियम नवाज़ ऐं फील्ड मार्शल कनि था उन फील्ड मार्शल के ही पार्टियूं एक इंच पोइते न हटाए सघियूं हुजनि उनखे बगर लोहे ते वकीलनि बि हटायो मजबूर कयो त न असीं को मुल्क जा मुखालिफ न आहियूं असांजो इहो अलमियो समझो गलत समझो जेका ॻाल्हि समझो पर असीं चऊं था मुल्क कहिड़ो हुजे मुल्क उहो हुजे जेको साइंसियम से ठाहियो जेको साइंसियम से जे अखियुनि में ख़वाब हो ही कहिड़ो पूरी जो ठगी जो ठाहे पहिरियों दफ़ो पाकिस्तान बार काउंसिल में विया आहियूं मुंहुं ॻाल्हायो साईं पंजाब जो जुल्फकार 11 सीटूं सिंध जूं 6 सीटूं बलोचिस्तान जी हिकड़ी सीट ऐं डेमोक्रेसी जा चैंपियन आहिनि पीपल्स पार्टी जा तोता असां जमहूरियत मूं हिननि खे अॻे ई चयो
तव्हांजे हिन सिंध बार काउंसिल में हिकिड़ो सिंध जो मीरासी अची वियो आहे जंहिंजो नालो के बि लगाई आहे। पोइ जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुई मीसा वारा वेठा आहिनि 8:30 बजे ज़ाल जा पिया माण्हू मथे ॾह हेठि ॾह होॾां ॾह होॾां ऐं पोइ पुछा करे के बि साहिबु आयो त कोन वोट ॾियण लाइ वोट ॾेई अचूं मथां नारा लॻनि मथां को मामिलो थिए सुबुह जो 8:30 9 बजे वोट ॾेई तव्हां हलिया वञो इहो असांजो न सिंध जे माण्हुनि जो ख़ौफ़ आहे। लेकिन अचो दोस्तो ख़ुदारा जेकॾहिं या त सम्झो गॾिजी ताक़त थी इन ख़िलाफ़ विड़ूं या चओ त 1000 फिटा करे छॾियूं। लेकिन सिंध ते इंतहाई ईंदड़ वक़्तु ॾाढो ॾुखियो आहे। नंढनि क़ौमनि ते नंढियूं क़ौमूं सभु लताड़जी वेंदियूं मिसारजी वेंदियूं। जेको आइन जो अमल थियो आहे जहिड़े तरीक़े सां आइन सां वेसागाती सचल साहब सही थो चए पर बाबा 73 जो आइन रहियो किथे आहे? नाने ठाहियो 900 जेको आहे उनखे 27 दफ़ा उन अमेंडमेंट कई आहे। को चवण वारो आहे अदा बिलावल भुट्टा तूं चङो कमु कोन पियो करी सिर्फ सुजूद लॻा पिया आहिनि। हिकिड़ो कमु कनि था वरी चवंदा ऐं हिकिड़े वरी हमरा लाड़काणे में हाणे बि चयो तव्हांखे ख़ौफ़ जी का ज़रूरत कान्हे आउं गारंटी थो ॾियां। अब तुंहिंजी पंहिंजी गारंटी कान्हे तूं ख़तमु थियण वारो हाणे तूं मूंखे ॿुधाए तूं पियो सॼी क़ौम खे गारंटी ॾी। इहे त गारंटियूं असांखे अलाए केतिरियूं मिलियूं। तंहिं करे असीं सम्झूं था हिन मुल्क में हाणे ज़रूरत आहे त हिकिड़ो नए सिरे सां कमु थिए आइन ते माण्हुनि जे हक़नि ते ॿियनि माण्हुनि ते करे अचो त गॾिजी पाण जमहूरी अमल में हिक ॿिए सां गॾु बीहूं ऐं तहरीक में अचो हिक ॿिए जा कपिड़ा न लाहियूं। महिरबानी करियो मुंहिंजो अॼु जो पैगाम सभिनी दोस्तनि लाइ इहो आहे चओ त आउं मिंट में खणी वेंदो सभिनी वटि। अब असांजे सिर जा सभु ताज आहियो हर कंहिंजो किरदार आहे कंहिंजो 4 विखूं हूंदो कंहिंजो 24 विखूं हूंदो कंहिंजो 44 विखूं हूंदो पर हर शख्स हिन में पंहिंजो हिस्सो ज़रूर शामिल कयो आहे। कंहिं 99 में कयो हूंदो कंहिं 80 जे ॾहाके में कयो हूंदो कंहिं 2000 में कयो हूंदो पर अचो त हिक ॿिए जो एतिराम करियूं हिक ॿिए जे ख़्यालनि जो एतिराम करियूं हिक ॿिए जी इज़त करियूं ऐं हिक ॿिए जे वॾड़नि जो ख़्यालु करियूं ताकि कंहिं दोस्त खे तकलीफ़ न पहुचे अज़ियत न मिले ऐं असां क़ाबिले जी सूरत में वधूं हिक ॿिए जा ॿांह मिली वधूं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आख़िर में बिटाई जूं बस सिटूं कुड़ियूं पुछनि केज होत न पुछे हेकड़ी जिन्हीअ जो पुनल सी पेच से पाणी थींदियूं पधरियूं। महिरबानी।